अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी नव्वरा क़ुलूबल आरिफ़ीन बिनूरिल ईमान व शरह सुदूरस सादिक़ीन बित्तौहीद वल ईक़ान ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له لا ضد له ولا سرمدي أبدي دهري ديمومي لا أول له ولا آخر له ونشهد أن سيدنا وحبيبنا ومحبوبنا ونورنا ونور أولنا ونور آخرنا ونور أرواحنا ونور أجسادنا ونور عرش ربنا ونور ربنا ومأوانا وملجأنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فاذكروني أذكركم واشكروا لي ولا تكفرون صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آل سيدنا ومولانا محمد وبارك وسلم. शब्दती करे मोहब्बत सा शौक सा दिल दे हुजूर सा कोई मोहब्बत दे बंदे पाक हो. अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आल सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्ली अलैहि. हम्द व सलात का बाद अल्हम्दुलिल्लाह बड़ी खुशी थी अज अल्लाह जे वली कामिल जे आस्थाने ते बेशक साहिब मज़ार भी औलिया कामिलीन मंझान इन दरगाह ते अल्लाह जे जिक्र जो फैज़ आहे तो इते जीरे भी अल्लाह जा वली वेठा. सुभान अल्लाह. अही महफिल आम महफिल मां नाहे. इंशाअल्लाह इन साहिब उर्स जे फैज़ सां चंद ॻाल्हियूं तव्हांजी ख़िदमत में रखंदुसि. दुआ फरमायो शल रब पाक हक़ ऐं सच ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए. आमीन.
ऐं हक़ ऐं सच ते असां सभिनीनि खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। हज़रत क़िबला साईं मखदूम शहाबुद्दीन साहब दामद बरकातुहुल आलिया अल्लाह जे ज़ाकिरीन बानन मोहन ऐं जेको इन्हनि सां जुड़ियो अल्लाह तबारक व तआला उनखे भी ज़िक्र जी लज़्ज़त नसीब फरमाए। आमीन। ज़िक्र छा है, हीअ महफ़िल छा है, इन महफ़िल जो मक़सद छा है। ऐं तव्हां ॾिसो त हिन महफ़िल में अॼु अल्हम्दुलिल्लाह 5 हाफ़िज़ क़ुरान जन जी दस्तारूं थियूं आहिनि, जन जे सीने में अल्लाह ताला जे क़ुरान जो नूर जमा थियो आहे। सुभान अल्लाह। इहे मदरसा छा आहिनि, बस इहे चंद ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं अर्ज़ रखां थो। तव्हां असां सभु सम्झूं बि था, सुञाणियूं बि था, ऐं हर कंहिंखे इहा ॻाल्हि ख़बर आहे त अल्लाह वारनि जो ज़िक्र करणु इबादत आहे। सुभान अल्लाह। ज़िक्र सालिहीन इबादत। सुभान। अगर सचल सरमस्त जो ज़िक्र थींदो त बरकत वारो आहे। सही ॻाल्हाईंदा हलो। सही। अगर शाह अब्दुल लतीफ़ जो ज़िक्र थींदो त बरकत वारो आहे। सुभान अल्लाह। हज़रत शाहबाज कलंदर जो ज़िक्र थींदो त बरकत वारो आहे। सुभान अल्लाह। दाता गंज बख्श जो ज़िक्र थींदो त बरकत वारो आहे। सुभान अल्लाह। इमाम आज़म अबू हनीफा जो ज़िक्र थींदो त बरकत वारो आहे। सुभान अल्लाह। सोने पीराने पीर दस्तगीर जो ज़िक्र थींदो त बरकत वारो आहे। सुभान अल्लाह। अहले बैत किराम जो ज़िक्र थींदो त बरकत वारो आहे। शुहदाए करबला जो ज़िक्र थींदो त बरकत वारो आहे। सुभान अल्लाह। ये तो सब ॻाल्हियूं तव्हांखे ख़बर आहिनि त इन्हनि जे ज़िक्र में बरकत भी आ त रहमत भी आ। सुभान आहे या न आहे। सहाबा किराम जो ज़िक्र थींदो त रहमत ऐं बरकत वारो आ। 1,24,000 नबियन ऐं रसूलन जो ज़िक्र थींदो त रहमत ऐं बरकत वारो आहे। आहे आहे या न? हाणे हिकिड़ो सवाल मां पुछां थो, जे सम्झ में अची वई ॻाल्हि त मूंखे जवाब ज़रूर ॾिजो। पोइ ॿुधायो त जंहिं रब पाक इहे सभु बरकतूं पैदा कयूं उन जे ज़िक्र जो छा शान हूंदो? सुभान अल्लाह। उन जे ज़िक्र जो शान छा हूंदो? बस मुख़्तसर जेका मूंखे गुफ्तगू करणी आहे उहा इहा आहे, अल्लाह वारन जो पहिरियों ॾाको, पहिरियों कदम, पहिरीं विख ला इलाहा इल्लल्लाह। पहिरियों कदम विलायत जो पहिरियों कदम, दीन इस्लाम जो पहिरियों कदम, ईमान जो पहिरियों कदम ला इलाहा इल्लल्लाह। इश्क सां चओ नी, मोहब्बत सां। हे आम महफ़िल ना है, आम जलसो ना है, हे ज़ाकिरीन जी महफ़िल आहे। सुभान अल्लाह। इते ज़िक्र वारनि जी महफ़िल आहे। ओ प्यारा दोस्त, जेको सोन वठी ईंदो आहे घर में रखंदो आहे, उन वटि छा खज़ानो हूंदो आहे? सोन जो। जेको माल वठी अचे थो, रिढ बकरियूं, ऊठ गऊं में, उन वटि छा जो माल आहे? इहो रिज़्क माल आहे। जेको अन्न वठी रखे थो, उन वटि अन्न जो खज़ानो आहे। हर क़िस्म जा दुकान आहिनि, हर क़िस्म जी शयूं मिलनि थियूं, हर कंहिं वटि हर क़िस्म जा खज़ाना आहिनि। आहिनि या न? जरा सम्झ जाए, जंहिं महफ़िल में तूं वेठो आहीं हिते बि हिकिड़ो खज़ानो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। इते इहो खज़ानो आहे त इते तोखे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल चओ मोहब्बत सां। ला इलाहा इल्लल्लाह
जेको असल आ पाड़ आहे बुनियाद आ मां पियो अर्ज़ कयां त विलायत जो पहिरियों कदम आलिम हुजण जो पहिरियों कदम शेख हुजण जो पहिरियों कदम ईमान इस्लाम जो पहिरियों कदम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ही कलमो ही जिक्र पाक आहे ऐं मारिफत जी हकीकत जी इंतिहा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। शायद तहां ॻाल्हि खे न सम्झो समझो बिल्कुल पहिरियों कदम पहिरीं विख पहिरियों दर्जो माना हिकिड़ो महकमो आहे उन में नंढे में नंढी नौकरी कहिड़ी आहे चौकीदार पियोन कासिद नाइब कासिद मथियों दर्जो क्लर्क जो उन खां मथे हेड क्लर्क वरी डायरेक्टर वरी डिप्टी वरी डायरेक्टर जनरल को चीफ ये हर इदारे में महकमे में ओहदा वधंदा था वञन ये ओहदा ये दर्जा वधंदा था वञन पर याद रखो ही खजानो जे खजाने जे खान ते तव्हां असां अची वेठा आहियूं ही उहो खजानो आहे त विलायत जे पहिरें कदम ते भी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ऐं इन जी मेराज इन जी आखिरी विक भी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सुभान त छा मकसद त दर्जन जो फर्क ना है यकीनन आहे हर समझ जो गाल दर्जन जो फर्क ना है यकीनन दर्जन जो फर्क आहे आम माण्हूअ जो दर्जो पंहिंजी जाइ ते उन खां वरी वधे मथे वारे जो दर्जो पंहिंजी जाइ ते पोइ इहो दर्जन जो फर्क कीअं थींदो जे विलायत जो पहिरियों कदम भी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह त आखिरी कदम भी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह त पोइ दर्जन जो फर्क कीअं थींदो पहिरें दर्जे वारे जो भी मंजिल मकाम ला इलाहा इल्लल्लाह ऐं आखिरी दर्जे वारे जो भी मंजिल मकाम ला इलाहा इल्लल्लाह पोइ दर्जन जो तफावत ऐं फर्क कीअं दूर थींदो प्यारा को मुश्किल ॻाल्हि न आहे थोड़े ध्यान ऐं तवज्जो जी ज़रूरत आहे उहो इहा आहे त ला इलाहा इल्लल्लाह ही एॾो त खज़ानो आणो फुटा त इन जी का हद ई न आहे पहिरें दर्जे वारो पंहिंजे सम्झ जे मुताबिक़ फैज़ हासिल करे तो आखिरी दर्जे वारो पंहिंजे सम्झ जे मुताबिक़ फैज़ हासिल करे। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अल्लाह रब्बुल आलमीन इरशाद फरमाए तो हदीस कुदसी त ला इलाहा इल्लल्लाह मां अल्लाह जो कोटा सुभान ला इलाहा इल्लल्लाह मां अल्लाह जो कोटा तवज्जो सां ॿुधजाए बीमारियूं घणियूं आहिनि मस्जिदूं भरियूं पयूं आहिनि या अस्पताल भरिया पिया ॻाल्हायो कोन था बस चंद ॻाल्हियूं मूंखे करणियूं आहिनि थोरो ॻाल्हायो अस्पताल भरियल हूंदा आहिनि या मस्जिदूं भरियल हूंदियूं आहिनि छो कॾहिं ख़्याल कयो अल्लाह जा घर तुझे पाड़े में तुझी घिटीअ में वीरान अल्लाह जो घर तुझे पाड़े में तुझी घिटीअ में वीरान ऐं तुझे पाड़े जो अस्पताल भरियो पियो आहे अञा तोखे सम्झ कोन थी अचे तू शिफा दवा में ॻोल्हे थो तुझे ज़हन सम्झ मां हीअ ॻाल्हि निकिरी वई आहे त दवा में शिफा विझण वारो केरु आहे
जह अल्लाह रब्बुल आलमीन ने इरशाद फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह, ईमान वारो सब्र ऐं निमाज़ खां मदद वठो। सुभान अल्लाह। ओ दुख अचई तकलीफ़ अचई निमाज़ पढ़। अल्लाह जी निमाज़ में शिफा गोल। निमाज़ छा है तो फरमाया अल्लाह रब्बुल आलमीन इरशाद तो फरमाया अक़िमिस सलाता लिज़िक्री। मां अल्लाह सां प्यार करण वारा बंदा, मां अल्लाह जा बाना, मां तुखे वॾे प्यार सां बणायो आहे। सुभान अल्लाह। सिर्फ आदम अलैहिस्सलाम तवज्जो कोने, गर्मी वधी वई आहे गर्मी बराबर वधी आहे। पर मोहब्बत सां दरूद पढ़ो तो इंशाअल्लाह गर्मी खत्म थी वेंदी। आमीन। इश्क सां पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व शफीना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि। अर्ज़ तो क्या दवा में शिफा मुझे अल्लाह पैदा किया ऐं उन्हीं अल्लाह तुखे मुखे वॾे प्यार सां पैदा फरमायो आहे। सुभान अल्लाह। छा तो फरमाए कुरान करीम में लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम। सुभान अल्लाह। रब पाण फरमाए तो हमने पैदा की, असां पैदा कयो तोखे मुखे हर कंहिंखे पैदा कयो अल्लाह। उन रब पाक पैदा कयो, तू उनखे विसारियो वेठो आहे। अल्लाह वारनि जी सोहबत में अचु हिते इहो खज़ानो मिलंदो ला इलाहा इल्लल्लाह। सुभान। नतीजो छा आहे इन्हे जो? पहिरें दर्जे वारो जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदो आहे, पहिरें दर्जे में उन जी ज़बान ज़ाकिर बणिजे थी। जॾहिं अल्लाह वारनि जी ज़ाकिरीन जी सोहबत में अची वेहंदो आहे, वक़्तु ॾींदो आहे, क़ुर्बानी ॾींदो आहे, टाइम ॾींदो आहे, पोइ उन जे दिल में अल्लाह ताला जो प्यार पैदा थींदो आहे। सुभान अल्लाह। अमल करे ॾिसो, तजर्बो करे ॾिसो, धिका भी लगंदा। अल्लाह वारे जी सोबत में वेहण में धिका भी लगंदा। अल्लाह वारा आज़माईंदा भी आहिनि त इनखे तलब केतिरी आहे। ढोर ढगी वठण वञे पीढ़ीअ ते वेंदा हूंदो नी माल वारा माशाअल्लाह, पोइ मालिक बजू बीठो आहे कि में जा 2 लख, तू जो चवे लख में दे तो वो धिकारी दो परे वने हथ न ला जा। कीमत आ शय वठणी थी न कदर उन जी करनी पवंदी। शय वठणी आ तो उन जी कदर करनी पवंदी। अल्लाह वारे जी सोहबत में तुखे कलमो नसीब थे तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। इन कलमे तैयबा जी कीमत छा है? तुझो हिकड़ो ढोर है ढगी भी न मुफ्त में, तॾहिं तुखे इन जो कदर न रहियो नी। पहिरें दर्जे में तो तू कलमो पढ़े तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, पर अञा अॻिते इन खजाने के जमा करणो थी त धिका लगंदई। अल्लाह वारे कामिल जी सोहबत में अची वेहंदे जे माल उन जी निगाह तुझे मथा पई, निगाह गरम। ये तो हर कंहिंखे ॾिसंदा, ये सॼे जहान खे अल्लाह वारा घुमंदे फिरंदे ॾिसंदा आहिनि, पर उहा निगाह और हूंदी आहे। ऐं जॾहिं इन्हनि जे दिल में तुझे लाइ महिरबानी आई ऐं उन निगाह सां तोखे ॾिठऊं त तुंहिंजो दिल ज़िंदा थी वेंदो। सुभान अल्लाह। ऐं जॾहिं तुंहिंजो दिल ज़िंदा थियो त तोखे पंहिंजे मालिक जी सुञाण पैदा थींदी। सुभान अल्लाह।
माजरत सां